हर हाजी हर उम्रो कंदड़ 7 मरतबा तवाफ का बैद में बरकात नफिल पढ़ियो वेंदो आहे। किन साहबन मशहूर ॾिनो या रसूल अल्लाह हतीमे काबा जेका काबतुल्लाह शरीफ जे भरिसां दीवार आहे या हतीमे काबा आहे इन जाइ ते बरकात नफिल नमाज अदा कयूं वञनि। किन साहबन मशहूर ॾिनो या रसूल अल्लाह हजर अस्वद जे साम्हूं बरकात नफिल नमाज अदा कयूं वञनि। हज़रत फारूक आज़म जो वारो आयो, सैयदना उमर बिन ख़त्ताब जो वारो आयो। हुज़ूर फरमायो फारूक आज़म तुंहिंजो छा मशहूरो आहे, तुंहिंजो कहिड़ो रायो आहे, तुंहिंजी कहिड़ी इन शइ जे मथां तुंहिंजो कहिड़ो मौक़फ़ आहे। अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मक़ाम इब्राहीम जेको पत्थर खलीलुल्लाह जा बक़दम थिया पिया महबूब इन पत्थर जो छा शान आहे। अल्लाह जे हबीब फरमायो ओ फारूक आज़म इन पत्थर जे मथां हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह कदम रखे अल्लाह जे पाक भेद जी तामीर कई। हिन पत्थर ॾाकण जो कमु ॾिनो हुयो जंहिं वक़्त में भी अल्लाह जा हबीब अल्लाह जा प्यारा नबी इब्राहीम खलीलुल्लाह इन पत्थर जे मथां पेर पिया रखनि। कुदरती पत्थर पाण ई मथे पियो थींदो वञे ऐं इब्राहीम खलीलुल्लाह काबतुल्लाह जी तमीर पियो करे। चओ सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह मुंहिंजो मशहूर आहे त हिन पत्थर जे भरिसां उम्रो कंदड़ हज कंदड़ जंहिं वक़्त में तवाफ कनि बरकातूं नफिल नमाज अदा कनि। मूं फारूक आज़म जो मशहूरो इहो आहे, मुंहिंजो रायो इहो आहे। तो सुभान अल्लाह। अदा सम्झो था जागो पिया तो सुभान अल्लाह। त अञा मशहूर रही बस कई अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे हुकुम फरमायो वञ महबूब जे दरबार में कुरान जी आयत खणी वञ। क़यामत ताईं मां रब ऐलान थो कयां वत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। रब फरमायो क़यामत ताईं मुंहिंजो हुकुम आहे जेके उम्रो कनि जेके हज कनि तवाफ करण खां बाद बरकातूं नफिल नमाज अदा कनि पर मक़ाम इब्राहीम जे भरिसां बरकातूं नफिल नमाज अदा कनि। मां रब खे रसूलुल्लाह जे सहाबी हज़रत फारूक आज़म जो रायो पसंदि आहे। फारूक आज़म जे राय मुताबिक़ अल्लाह तबारक व तआला कुरान जी आयत नाज़िल फरमाई। उलमा इकराम फरमायो आहे क़यामत ताईं जेके उम्रो कंदड़ हज कंदड़ तवाफ करे बरकातूं नफिल नमाज अदा कंदा उन्हनि खे नफिल जो सवाब मिलंदो। उन्हनि सभिनी जे नफिल जो सवाब अल्लाह तबारक व तआला हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब हज़रत फारूक आज़म खे रब्बुल आलमीन जो सवाब अदा फरमाईंदो। अज़ीज़ो दोस्तो ये साहबी एॾे वॾे शान ऐं मक़ाम वारो ॿियो क़ुरान में क़ुरान जे अंदरि ॿी अहिड़ो वाक़ियो आहे जिथे अल्लाह हज़रत फारूक आज़म जे राय जे मुताबिक़ क़ुरान जी आयत नाज़िल फरमाई। बस हीअ ॻाल्हि ॿुधो पोइ शहीदनि जो करबला वारनि जो शान वाक़ियो ॿुधायूं था। हिकिड़ो भेरो वॾे आवाज़ सां अल्लाह जो ज़िक्र करायो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कल्याण फारूक आज़म वेठा अल्लाह जे दरबार में दुआ था घुरनि। उहो वक़्तु आहे अञा शराब जी हुरमत नाज़िल न थी आहे त शराब पीजे या न पीजे, शराब हलाल आया हराम आहे। शराब जो हराम हुजण अञा क़ुरान में
उन जो हुकुम ना आयो आहे तो फारूक आज़म दुआ घुरी कहिड़ी दुआ घुरी अल्लाहुम्मा बय्यिन लना फिल ख़म्र शैया मुंहिंजा मौला शराब जे बारे में असांजे लाइ को वाज़िह हुकुम नाज़िल फरमायो दुआ घुरी त मौला शराब जे बारे में असांजे लाइ वाज़िह हुकुम फरमायो त शराब जी हक़ीक़त छा आहे शराब हलाल आहे या हराम आहे रजस आहे पलीत आहे या नाहे अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे हुकुम फरमायो वञ महबूब जे दरबार में क़ुरान जी आयत खणी वञ यसअलूनक अनिल ख़म्र वल मैसिर क़ुल फ़ीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफ़िउ लिन्नास रब फरमायो महबूब तोखां पुछनि था शराब जे बारे में जुआ जे बारे में मुंहिंजा महबूब अवां हुकुम फरमायो त इन में गुनाह वॾो आहे ऐं इन में नफ़ो आहे शाबा इन में गुनाह इस्मुन कबीरुन गुनाह वॾो आहे इन में नफ़ो आहे नफ़ो छाजो आहे जो वापार कजे शराब खपाइजे अब नफ़ो मिलंदो या कोन मिलंदो अल्लाह तबारक व तआला फरमाए कि गुनाह वॾो आहे हाणे जन एतिरो क़ुरान में हुकुम नाज़िल थियो त गुनाह वॾो आहे त अरब जा जेके माण्हू अॻु में शराब कंदा हुआ अक्सरियत शराब छॾे ॾिनो छो त अल्लाह फरमाए गुनाह वॾो आहे हज़रत फारूक आज़म वरी दुआ घुरी अल्लाहुम्मा बय्यिन लना फिल ख़म्र बयानन वाज़िहा मुंहिंजा मौला शराब जे बारे में चिट्टो फिट्टो हुकुम नाज़िल फरमा त शराब छा आहे अल्लाह तबारक व तआला वरी ॿी आयत नाज़िल फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून रब फरमायो ए ईमान वारो बेशक शराब जुआ तीरन सां फाल विझण ही सब रिजसा गंदगिया पलीता जुआ हराम शराब हराम तीरन सां फाल विझण हराम अल्लाह तबारक व तआला फरमायो मूंखे फारूक आज़म जो मशूरो पसंद आहे फारूक आज़म जो इरादो हुयो त शराब हराम थिए अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं हुकुम करे छॾियो त दुनिया वारनि जे लाइ मुस्लमाननि जे लाइ हुज़ूर जे उम्मतियुनि जे लाइ शराब हराम आहे इहो हुकुम बि हज़रत फारूक आज़म जे राय जे मुताबिक़ शराब हराम थियो अल्लाह तबारक व तआला फारूक आज़म जी राय खे पसंद फरमायो हिन रोज़े अंदर ॾोहिरले वाह सिद्दीक़ उमर भले सुन मुनकिर सड़ सड़ जले सुन मुनकिर सड़ सड़ जले तो ताज माणी तो कुल नबिया दा चंगा तो ताज माणी अर्श दे मेराज माणी तो कुल नबिया दा चंगा तो ताज माणी قال رسول الله صلى الله عليه وسلم حسين مني وأنا من الحسين حسين صبت من الأسباط جو سبحان اللہ امام حسین جو شان ॾाढा जो سبحان اللہ حبیبن کریمن فرماयो मुंहिंजो बचड़ो हुसैन मां महबूब मां وأنا من الحسين أي ما محبوب إمام حسين ما حسين صبت من الأسباط حضور فرمایا मुझे दिल पर हुसैन صبت من الأسباط आए
सिबतुम मिनल अस्बाती उलमा इकराम माना इहा लिखी त हिकिड़ो अहिड़ो वण पक्को ऐं मज़बूत जंहिंजो थुड़ मज़बूत हुजे उन जूं टारियूं तमाम वॾियूं हुजनि के ओभर ॾे के ओलह ॾे के ॾखण ॾे के उत्तर ॾे हर तरफ़ उन जूं शाखूं फैलियलूं हुजनि यानी अल्लाह जे हबीब जे फरमान मां इहो मतिलबु निकितो हुज़ूर फरमायो मुंहिंजो दिल पर इमाम हुसैन आली मक़ाम इहो शान वारो आहे जंहिंजे नसब मां जंहिंजे नस्ल मां अल्लाह तबारक व तआला पूरी दुनिया में मां महबूब जे आल के पकड़ींदो के मां महबूब जी आल ओभर में रहंदा के ओलह में रहंदा के शुमाल में रहंदा के जुनूब में रहंदा अजीजो दोस्तो इहो ई सबब आहे पूरी दुनिया जे अंदर मदीने वाले साईं जा अहल बैत हुजूर जा बचड़ा हर मुल्क में हर इलाके में अवां के रसूलुल्लाह जो अहल बैत मिलंदो आहे या न चयो सुभान अल्लाह असां बुघिया क़ौम पाण ते अचूं भला असांजी हीअ क़ौम सिंध में पंजाब जे मुदिका में एकड़ बेकड़ को इना माशा को हुजे त हुजे पर रसूलुल्लाह जा अहल बैत अरब में अजब में अफगानिस्तान में इराक में शाम में यमन में फलस्तीन में पूरी दुनिया जे कुंड कुर्च जे जिथे नज़र विझंदे जिथे ॿियूं क़ौमूं मिलंदियूं ॿियूं ज़ातूं मिलंदियूं उते तव्हां खे रसूलुल्लाह जा अहल बैत बि मिलंदा चओ सुभान अल्लाह قال رسول الله صلى الله عليه وسلم الحسن والحسين سيدا شباب أهل الجنة हुज़ूर फरमाए मुंहिंजो बचड़ो इमाम हसन आली मक़ाम ऐं हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन्नती नौजवाननि जा सरदार आहिनि चओ सुभान अल्लाह 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 नबी का घराना ये घराना वरा अलवरा है इसमें हसनैन फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा है इस घराने में मुश्किल कुशा है ॾाढा चओ सुभान अल्लाह हुज़ूर जा अहल बैत कहिड़ी शान वारा अल्लाह तबारक व तआला कुरान जी आयत नाज़िल फरमाई इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा रब फरमायो मां रब जो इरादो आहे अज़ल खां तमां अहल बैत खां रिज्स के गंदगी के दूर फरमाया जॾहिं इहा आयत करीमा नाज़िल थी उन वक़्त में अल्लाह जा हबीब अम्मा बीबी उम्मे सलमा जे घर तशरीफ़ फरमा आयत करीमा नाज़िल थी हबीबन करीमन सय्यदना अली मुर्तज़ा शेर खुदा के घुरायो साईं करीमन पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो हज़रत अम्मा खातून जन्नत के घुरायो पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो हज़रत इमाम हसन सोने के घुरायो पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम के घुरायो पंहिंजी चादर में दाख़िल फरमायो सब आल बैत गॾु आहिनि अल्लाह जा हबीब दुआ था फरमाइनि अल्लाहुम्मा हाउलाए अहले बैती व खासती इज़हाब अन्हुमुर रिज्स व तहिरहुम तत्हीरा हथ मथे करी ॾाढा जो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला फरमाए मुंहिंजा मौला तो जेका आयत नाज़िल फरमाई आहे त इन्नमा युरीदुल्लाह मां रब जो इरादो आहे त अहल बैत खां रिस के गंदगी के दूर फरमाया मुंहिंजा मौला ही मुंहिंजा अहल बैत जेके मुंहिंजे चादर में दाख़िल आहिनि हिननि खां रिस के गंदगी के जीअं तो रब पंहिंजे कुदरत सां दूर फरमायो आहे मुंहिंजा मौला ही मुंहिंजा उहे अहल बैत आहिनि ही मुंहिंजो इहो ख़ानदान आहे अहल बैत जो शान
इन आयत में अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो हर आल बैत शान वारो वा मकाम वारो वा त अजीजो दोस्तो हजरत इमाम हुसैन आली मकाम वडे मर्तबे वारो वडे शान वारो एदे शान वारो असुल खां आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन सभई गॾिजी पढ़ायो असुल खां आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन जो नानो मुस्तफा बाबो अलीउल मुर्तजा फातिमा जी जल अमाई भाउ हसन मुजतबा उन्हनि सभिनी जो जानी जिया जो जोहर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन मुस्तफा महबूब ते सजदे अंदर सारी करे कल्बिशे जी कीन आका उनका इनकारी करे दादलो दिल पर नबी जो आसखी सरवर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिल पर हुसैन मदीने शरीफ जो शहरवा अल्लाह जा हबीब पंहिंजे पाक हुजरे में तशरीफ फरमान अम्मा बीबी खातून जन्नत बस आखिरी ॻाल्हि ॿुधो साईं जन जी वॾी महिरबानी आहे जो साईं जन करम नवाज़ी कई दुआ सां नवाज़ियो निगाहे करम फरमायो ऐं हक़ीक़त में साईं जन जो दीदार थियो साईं जन खां दुआ वरितीसीं अदो भाउ अनवर अली साईं जन जे बारे में ॿुधाईंदो हुयो पर अॼु ज़ियारत थी यकीन पुछो त दिल बाग बहार थी वई आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह अदे खादिम हुसैन असांजो भाउ आहे हर दिल अदीद आहे कुर्ब ॾींदो आहे उन हुकुम फरमायो त साईं असांखे शहादत इमामनि जी ॿुधायो इमामनि जी शहादत प्यारा दोस्तों ही एॾो वॾो ॾुखियो मौज़ू आहे इमाम हुसैन आली मक़ाम जी शहादत जो इमाम हुसैन आली मक़ाम जी शहादत बयान कई त हज़रत क़िबला सखी से नाले मिठे रहमतुल्लाह अलैह बयान कई ॾाढा चओ सुभान अल्लाह अवां की जेका इहा मुहब्बत आहे अवां जे सीननि में अवां जे अखलाकनि में अवां जे कुर्बनि में जेका मुहब्बत वा या हिकु त साईं जन जे ख़ानदान जी तव्हां ते निगाह करम आहे ऐं ॿी असांजे उस्ताद क़िबला साईं सखी से नाले मिठा साईं जी तव्हां जे निगाह करम आहे ऐं अवां कुर्बाइत आहियो अल्हम्दुलिल्लाह असां मूंसां गॾु फ़कीर हाफ़िज़ गुलाम शबीर मल्ला वॾो नाथ ख़ान हूंदो वीचारो गुज़ारे वियो जॾहिं बीमार थियो त हिन ई ॻोठ जो फ़कीर मियां सजण उन वीचारे सॼे ॻोठ मां चंदो करे हाफ़िज़ साहब जी हर तरह सां मदद कई साईं मौलाना मौली दिलदार ऐं सभिनी दोस्तनि सॼी जमायत सदोरीअ ताउन कयो ही छा हुयो हीअ तव्हांजी असां सां जेका मुहब्बत वा इहा मुहब्बत असां में का पावर कोन्हे को पर इहा निस्बत असांजे उस्ताद हज़रत क़िबला सखी साईं नाले मिठा थी रहमतुल्लाह ताला अलैह जी आहे जेका तव्हांजे सीननि में आहे तव्हांजे घरनि में आहे अवां साईं जन खे ख़तमनि में दुआउनि में ये जेके अॼु दीनी प्रोग्राम थी रहिया आहिनि इन में बि दुआ साईं जन जी आहे अल्लाह कंदो साईं खे ख़बर आहे त कहिड़ा ज़िक्र हुसैन जे महफ़िल में आया आहिनि उन्हनि जी रूहानी नज़र आहे इंशाअल्लाह ताला उन्हनि जी निगाह थींदी जीलानी सैयदनि जी निगाह थींदी तव्हां असां सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा ॾाढा चओ सुभान अल्लाह प्यारा दोस्तों मदीने शरीफ जो शारवा अम्मा बीबी खातून जन्नत मगरिब जे नमाज़ जो टाइम थियण वारो आहे महबूब जे दरबार में आई
या रसूल अल्लाह खातून जन्नत भी एॾे शान वारी अम्मा बीबी आयशा सिद्दीका तय्यबा फरमायो जावं तमें बीबी खातून जन्नत महबूब जे घर ईंदी ही अल्लाह जा हबीब कायनात जा रसूल उथी भी ही हसनैन करीमैन जे अम्मा खातून जन्नत जो इस्तक़बाल कंदा हा रुगो इस्तक़बाल न कन पर जंहिं जगह ते अल्लाह जा हबीब पहिरियां वेठा हूंदा हा खातून जन्नत के उन जाइ ते वेहारींदा हा वरी पाण महबूब ॿी जाइ ते तशरीफ़ फरमा थींदा खातून जन्नत जो इहो बि शान आहे हबीबन करीमन सुणे हेदरे करार के फरमायो अब्बास गोर आहे तव्हांजो जागो पिया चओ सुभान अल्लाह हुज़ूर फरमायो ओ अली क़ुरान जो हुक्म आहे मुख्तार नबी जो शान बुध हुजूर फरमायो अल्लाह जो फरमान फन्किहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा रब फरमायो ईमान वारो अवा निकाह कयो हिक घरवारी मौजूद बी घरवारी मौजूद टी घरवारी मौजूद व सुलास व रुबा चार घरवारियूं बयक वक्त अवा निकाह में गड रखे सगो था पर सोने अली मुर्तजा के साईं करीमन फरमाए ओ अली अल्लाह जो हुक्म ही हुआ ऐं मां महबूब मुख्तार नबी आया अल्लाह मूंखे इख्तियार ॾिनो आहे तुंहिंजे लाइ हुकुम आहे जेसीं ताणी खातून जन्नत तो वठा तुंहिंजे निकाह में आहे एसीं ताईं ओ अली तोखे ॿी औरत सां शादी करण ते मना आहे तूं ॿी औरत सां शादी न कंदे उहा खातून जन्नत हुजूर जे दरबार में आई अर्ज़ की या रसूल अल्लाह काफ़ी टाइम गुज़री वियो आहे ॿिपरनि जे निमाज़ खां बाद में मुंहिंजा ॿई शहज़ादा हज़रत इमाम हसन अली मक़ाम ऐं हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम हुजरे मुबारक खां ॿार तशरीफ़ वठी विया काफ़ी देर गुज़री वई आहे अञा ॿई मुंहिंजा शहज़ादा घर न आया आहिनि महबूब अवां इंतज़ाम फरमायो हे मुंहिंजा ॿई लखते जिगरान हबीबन करीमन दुआ फरमाई मुंहिंजा मौला मुंहिंजा पाक नवासा खातून जन्नत जा बचड़ा इमाम हसन इमाम हुसैन अली मक़ाम जाथे बि हुजनि उन्हनि जी तूं रब हिफ़ाज़त फरमाए जा अञा महबूब दुआ घुरी बस गई अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे हुकुम फरमायो वञ महबूब जे दरबार में हुजूर खे अर्ज़ कर या रसूल अल्लाह तुंहिंजा ॿई नवासा खातून जन्नत जा ॿई बचड़ा मदीने शरीफ में हिकिड़ो बाग़ आहे बनी नज्जार जो उन बाग़ जे दीवार जे भरिसां रात खेॾंदे खेॾंदे ॿई बचड़ा आरामी आहिनि महबूबा घबरायो न मां अल्लाह पंहिंजनि मलाइकनि खे हुकुम फरमायो आहे ॿिन्ही शहज़ादनि जे मथां रहमत जा पर विछायो बीठा ऐं ॿई शहज़ादा मलाइकनि जे परनि में आराम करे रहिया आहिनि अल्लाह जा हबीब मस्जिद नबी खां निकिता बनी नज्जार जे बाग में आया ॿिन्ही शहज़ादनि हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम हज़रत इमाम हसन आली मक़ाम खे पंहिंजी झोलीअ में खणी फरमायो ॿिन्ही शहज़ादनि सां प्यार फरमायो अज़ीज़ो दोस्तो ही शान हे अज़मत ई मक़ाम करबला जे शहीद हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो आहे सुणे इमाम हसन आली मक़ाम जो आहे करबला जे शहादत जो फिक्र छा आहे फ़लसफ़ो छा आहे इमाम हुसैन आली मक़ाम छो यज़ीद जी बेत न कई यज़ीद जना वक़्त जो बादशाह थियो बादशाह चाहींदा आहिनि मुल्क जा त जेको मुल्क जो अवाम आहे उहो मञंदो पर आलिम असांजी बेत कनि आलिम छो त आलिम जेकॾहिं बेत कंदा त अवाम नास आलिमनि जे पोयां हूंदो आहे अव्हां जे इलाइक़े जो वॾो मुफ़्ती जेकॾहिं कंहिं शइ जी ताईद करे तव्हां चवंदो असांजे वॾे मुफ़्तीअ ही हुकुम फरमायो आहे असां हुन जे पोयां आहियूं चंड नज़र ईंदो आहे जेकॾहिं ॻोठ जो को माण्हू तव्हांखे चए मूंखे चंड नज़र आयो आहे न मञींदा पर आलिम ऐलान कंदा तव्हां चवंदा बाबा आलिमनि ऐलान कयो आहे चंड ॾिसो या न ॾिसो जेकॾहिं ईद आहे त तव्हां चवंदो ईद थी वई जी रमज़ान जो रोज़ो आहे चवंदो आलिमनि फ़ैसिलो कयो आहे आलिमनि फतवा ॾिनी आहे त चंड नज़र अची वियो आहे लिहाज़ा सुभाणे रोज़ो आहे
यजीद चयो इमाम हुसैन आली मकाम मुझे हुकूमत जी बेत कंदो, मुझी बेत कंदो, मुझी पॉलिसी जी बेत कंदो तो आम रैयत बी जेका उम्मत मुस्लिम है उहा त मुझी बतरीक़ ओला बेत कंदी। हज़रत ऐं जेको असां वोट ॾींदा आहियूं वोट इलेक्शन में अवां खे वोट जी अहमियत जी ख़बर न आहे त वोट केॾो क़ीमती आहे। वोट जी माना आहे बेअत। छा माना आहे बा बेअत? माना जंहिंखे तव्हां वोट था ॾियो उन जी पॉलिसी जी उन जी हर तरीक़े जी अवां बेअत था कयो। चओ था जेको इहो कंदो असांखे क़बूल आहे। लिहाज़ा पंहिंजो वोट बि ज़ानीअ खे, शराबीअ खे, फासिक खे, फाजिर खे ॾियणु ईअं आहे ॼण त उन जी बेत करणी आहे, ॼण त उन जी हिमायत करणी आहे। उन जे सभिनी कमनि में जेको वोट ॾींदो उन सां भाङे भाईवार शरीक आहे। हज़रत इमाम हुसैन आली मकाम उन जाबिर फासिक शराबी ज़ानीअ जी बेत न कई। पाण फरमायूं सिर कुर्बान कंदुसि पर फासिक ऐं फाजिर जी बेत न कंदुसि। शहादत जो फ़लसफ़ो इहो आहे अवां जे इलाइक़े में, अवां जे ॻोठ में, अवां जे पाड़े में को ज़ालिम हुजे, को नाहक ते हुजे ऐं अवां खे ख़बर हुजे त ही ज़ालिम आहे, ही नाहक ते आहे। इमाम हुसैन आली मकाम जे शहीद थियण जो फ़लसफ़ो इहो आहे त केॾो बि उहो ज़ालिम ताक़तवर हुजे पर तव्हां उन जे साम्हूं कलमतुल्लाह हक़ जो कलमो चई ॾियो। चओ सुभान अल्लाह। डिॼो न, जान कुर्बान थी वञे परवाह न कयो। हुज़ूर फरमायो ईमान जा 3 दर्जा आहिनि। घणा दर्जा आहिनि बा? 3 दर्जा आहिनि। हुज़ूर फरमायो जेकॾहिं तव्हां बुराई ॾिसो था, नाहक ॾिसो था त अवां अवल में अवल ईमान जो दर्जो इहो आहे त उन सां जंग कयो, उन सां विढ़ो त ही ग़लति कम आहे तूं न कर। साईं करीमन फरमायो उन जो विचों दर्जो इहो आहे त ज़बान सां उन खे रोकियो। हबीबन करीमन फरमायो ईमान जो आख़िरी दर्जो इहो आहे जो कम अज़ कम अवां दिलि में तो उन खे ख़राब समझो। अब जागो पिया न कोन था जागो? कम वारियुनि ॻाल्हियुनि ते असां कोन जाॻंदा आहियूं। सुभान अल्लाह जो। अज़ीज़ो दोस्तो, ही शहादत जो फ़लसफ़ो आहे। दुनिया थोड़ी आहे, दुनिया जा मुफ़ाद थोड़ा आहिनि। कंहिंखे नौकरीअ जो आसरो, कंहिंखे रोड जो आसरो, कंहिंखे स्ट्रीट लाइट जो आसरो, कंहिंखे पटे वाली जो आसरो। ईमान जो आख़िरी दर्जो इहो आहे त दिलि में असां वरी जेकॾहिं माण्हू उताक ते वेंदा, स्टॉप ते वेंदा, होटल ते वेंदा, हिकिड़ा चवंदा नवाज़ लीग भली आहे, ॿिया चवंदा पीपल्स पार्टी भली आहे। हुन पार्टी वारो हुन जी तारीफ़ कंदो, हुन पार्टीअ वारो हुन जी तारीफ़ कंदो। हक़ीक़त में ॿई तारीफ़ फासिकनि ऐं फाजिरनि जी पिया कनि। अब जागो था प्यारा दोस्तो, इन्हीं थियणु न खपे। असांजो कहिड़ो कमु आहे जो असां उन्हनि जे जाइदादुनि जी, उन्हनि जे कमनि जी वेही सफ़ाई जो न बाबा न हिन में हीअ ॻाल्हि न आहे, हू चवंदो न बाबा न हिन में हीअ ॻाल्हि न आहे। प्यारा दोस्तो, इस्लाम इहो थो सेखारे, दीन इहो थो सेखारे, इमाम हुसैन आली मकाम जी कुर्बानी इहा थी सेखारे त मुस्लमानो हुज़ूर जा उम्मतियो दीन जे दामन खे वठो, इस्लाम जे दामन खे वठो, दीन खे बुलंद कयो। बेहयायुनि, बुरायुनि, ज़िनाउनि, शराबनि, ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ अवां उथी बि मैदान अमल में अचो। पोइ जेकॾहिं तव्हां शहीद थी विया, अवां जे रत जो बुरो ज़मीन ते पोखरंदो, अॻ में अल्लाह तबारक व तआला तव्हांखे पंहिंजो दीदार कराईंदो। अल्लाह साईं तव्हांखे सारी जमायत खे, साईं जन जी हिन मुहबत वारी जमायत खे, माइटनि खे, ॻोठ मियां अब्दुल्ला जे बिरादर वारनि खे रब्बुल आलमीन ताईं क़यामत शाद ऐं आबाद फरमाए। समूरे ॻोठ वारनि महफ़िल में ताउन कयो ऐं आलिमनि नात ख़ाननि जो इस्तक़बाल कयो। कारी साहब जी तिलावत ॿुधी अल्लाह तबारक व तआला तव्हां में अञा मज़ीद ईमानी जज़्बो अता फरमाए। साईं मौलाना मौली दिलदार अवां जे ॻोठ जी जामा मस्जिद में इमामत जा फराइज़ सरंजाम ॾेई